अस्सलाम वालेकुम नाजरीन, खबर शामिल किया था टंडो मोहम्मद खान में पीपल्स पार्टी यूथ पारां अब्दुल गफार बिरोही, शोएब सुमरो, सैयद इशफाक शाह, अब्दुल हफीज़ बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में ईपी चेयरमैन बिलावल भुट्टो जी आमद जी ख़ुशीअ में इस्तक़बाल करण जे हवाले सां जागरता रैली सिजावल चौक टंडो मोहम्मद खान खां गॾी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे इस्तक़बालिया कैंप ते पहुती। रैली में पीपल्स यूथ जे दर्जननि कारकुननि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त 27 फरवरी ते कराची मज़ार क़ाइद खां निकिरंदड़ तारीख़ी लॉन्ग मार्च पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे अॻवानी में 28 फरवरी ते टंडो मोहम्मद खान पहुचंदो। असीं पीपल्स पार्टी जा जियाला आहियूं ऐं पार्टी चेयरमैन जी भरपूर हाजिया कंदासीं ऐं लॉन्ग मार्च में भरपूर शिरकत कंदासीं। अॻवाननि वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ऐलानियल लॉन्ग मार्च मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत खे घर बीड़ो करे छॾींदो। मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में महंगाई ऐं बेरोज़गारी खे कंट्रोल करण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। हुकूमत में शामिल सभु वफ़ाक़ी वज़ीर नाअहल टोलो आहिनि, जंहिंजो सरबराह वज़ीर-ए-आज़म इमरान खान आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे ख़ात्मे जो वक़्तु वेझो आहे। अॻवाननि वधीक चयो त 28 फरवरी ते टंडो मोहम्मद खान में पीपल्स पार्टीअ जा कारकुन पंहिंजे महबूब क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो शानदार इस्तक़बाल कंदा ऐं सवें कारकुन बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां गॾु लॉन्ग मार्च में शिरकत कंदा।